الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما جعل الله من بحيرة ولا سائبة ولا وصيلة ولا حام ولكن الذين كفروا يفترون على الله الكذب وأكثرهم لا يعقلون. وإذا قيل لهم تعالوا إلى ما أنزل الله وإلى الرسول قالوا حسبنا ما وجدنا عليه آباءنا أولو كان آباؤهم لا يعلمون شيئا ولا يهتدون. صدق الله العلي العظيم. درود الشريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला फ़ुज़ूल सवाल करण खां मनानामो बयान फरमायो हो। अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला जाहिलियत जे पुराणनि रस्मुनि ऐं रवाजनि खे ख़तमु करण जे लाइ उसूल ऐं कुझु क़ानून बयान फरमाया आहिनि। पुराणे ज़माने में इब्तिदा इस्लाम में यानी क़ुर पाक जे नाज़िल थियण खां पहिरियां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां बि पहिरियां मके जे मुशरिकनि में कुझु रस्मूं रीतूं ऐं रवाज हलंदड़ हुया। पोइ पंहिंजे उन्हनि रस्मनि ऐं रवाज खे वरी मनसूब कंदा हुआ त अल्लाह ताला ईअं थो चाहे, इहो अल्लाह ताला जो हुकुम आहे। अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए उन्हनि जे उन कूड़ खे वाज़िह कंदे फरमायो त अल्लाह ताला ईअं कोन थो चाहे। हाणे हुननि वटि कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं रस्मी तौर ते? पहिरें नंबर ते त हुननि वटि जानवर उठ ऐं ॾाचूं घोड़ा ऐं घटा रिढूं इहे घणा हूंदा हुआ। पोइ हुननि जी आदत हुई त कॾहिं कॾहिं बुतनि जे नाले ते को ढोर करणु चाहींदा हुआ। पहिरें नंबर ते नालो रखंदा हुआ हिकिड़े जानवर जो बहीर। हाणे उन जानवर जो खीरु पीअणु ई पंहिंजे मथां हराम सम्झंदा हुआ। न केरु हिन खे पंहिंजे फसल पोख मां तड़ींदो, न वरी हिन जो केरु खीरु ॾुहंदो। खीरु पीअणु पंहिंजे मथां हराम। खीरु बसि बुतनि जे नाले ते आहे। हाणे बुतनि खे वात त कोन्हे जो खणी वात विझी पीअनि, या बुतनि खे कोई ॿियो ई प्यारे त भला हू पी सघनि। हू पथर जा घड़ियल, मेणबतीअ जा मेण जा घड़ियल या काठ जा घड़ियल कीअं भला पीअनि। हिकिड़े जानवर जो नालो बहीर आहे। इहो उन जानवर ते रखंदा हुआ जंहिंजो सिर्फ़ु खीरु पीअणु पाण ते हराम कंदा हुआ। इहो बुतनि जे नाले आहे बाबा। हीअ अल्लाह घुमंदो वठंदो चरंदो वठंदो, कोई हिन खे पंहिंजे फसल बंदीअ मां न तड़ींदो। ॾींहुं राति ईअं घुमंदो वठंदो। ॿियो जानवर वरी साहिब। इहो उहो जानवर हूंदो जंहिंखे बसि ईअं छॾे ॾिनो वेंदो। इहो सॼो जो सॼो जानवर बुतनि जे नाले ते आहे। हुनखे ॿधंदा बि न हुया, रसो बि न विझंदा हुआ, बसि ईअं घुमंदा वठंदा। कॾहिं कॾहिं सखर में अहिड़े क़िस्म जा जीअशा जा गाबा नज़र ईंदा आहिनि घुमंदे, अञा ताईं बि शायदि आहिनि। उन्हनि खे बि ॾींहुं हुजे या राति हुजे केरु ॿधंदो कोन हो। हाणे ॿुधण में अचे थो त डाकू वधी विया आहिनि, त हिन जे करे गौशाले वारा हुनखे वाड़नि था अंदरि। त पोइ हीअ ॿई जानवर ईअं घुमंदा वठंदा ॾींहुं हुजे या राति।
माण्हुनि जे फसल में या कंहिंजे दुकान में या कंहिंजे घर में गिरी पवनि त कोई हुनखे हकल न ॾींदो, कढंदो न। जेको सॼो जानवर बुतनि जे नाले यल घुमंदो चरंदो वठे उनजो नालो साहिब आहे। जंहिंजो सिर्फ़ु खीर बुतनि जे नाले, बाक़ी शाम जो हुनखे वरी रसो विझी घर काए ईंदा, सुबुह जो रसो कढी छॾनि, उनखे बहीर। 3 नंबर ते उहा ॾाची वसील आहे, हुनजो नालो रखंदा जंहिं ॾाचीअ मुसलसल विहामण में मादियूं ॾिनियूं हुजनि, नर न ॾिना हुजनि। जीअं असां वटि कॾहिं कॾहिं का मेंह हूंदी आहे, पोइ सदाईं जेका पाॼियूं ॾींदी आहे वछेरियूं, त पोइ चवंदा आहिनि हीअ भाग वारी आहे, उन मां धणो जल्दी वधंदो आहे, वॾो थींदो आहे। त पुराणे ज़माने में जेका ॾाची मुसलसल विहामण वक़्तु मादियूं ॾे, नर न ॾे, तोलियूं ॾे, त पोइ उनजो नालो वसील रखंदा। इहा बि बुतनि जे नाले 10 तक़रीबन पेट विहाई हुजे ऐं मुसलसल 10 पेटनि में हिन वरी मादियूं ॾिनियूं हुजनि, तोलियूं, त पोइ उन ॾाचीअ खे बि बुतनि जे नाले ते छॾे ॾींदा। 4 नंबर ते हाम। हाम बि उन उठ नर जे मथां नालो रखंदा जंहिंजे लाइण खां पोइ ॾाचियूं मुसलसल विहामी हुजे, वरी उनजो नसुल थियो हुजे, वरी उन अॻिते हली लाथो हुजे, वरी उनजो नसुल थियो हुजे। ईअं 10 नर उन मां नसुल दर नसुल 10 नसुल हलिया हुजनि ऐं हीअ अञा उहो भड़ बीठो हुजे, ॾाचियूं लाहींदो वठे। अहिड़े तरह सां जेको नर हुजे जंहिंजा 10 नसुल मुसलसल हलंदा हुजनि, उनजो नालो वरी हाम रखंदा। पोइ उन्हनि जानवरनि इन्हनि सभिनीनि खे बहीरा, साहिबा, वसीला, हाम, ये 4 क़िस्म जा जानवर बुतनि जे नाले ते करे मुशरिकनि में मशहूर आहे, त उन्हनि खे छॾे ॾींदा, इहे घुमंदा फिरंदा वठंदा। पोइ छा चवंदा त इहे सभु अलाह ताला जे तरफ़ खां आहिनि, अलाह ताला ईअं चयो आहे त ईअं कयो। अलाह तबारक व तआला क़ुर पाक जो ही आयत नाज़िल फरमाए, इन मुनकिरनि ऐं काफ़िरनि जे इन अक़ीदे जो रद्द बयान कंदे फरमायो, मा जअलल्लाहु मिन बहीरा वला साहिबतिन वला वसीला वला हाम। अल्लाह ताला कंहिंखे बि बहीर, साहिब, वसीला ऐं हाम कोन बनायो आहे। ये मुशरिकनि जा बणायल हथ जा ठोकिया जानवर अथव, जिन पंहिंजे मर्ज़ीअ ते बुतनि जे नाले ते जानवर करे पोइ हिननि उन्हनि खे मंसूब कयो आहे त अल्लाह ताला तो ईअं चाहे। अल्लाह ताला कोन थो चाहे ईअं। वलाकिन्नल्लज़ीन कफ़रू, लेकिन ये काफ़िर यफ्तरून अलल्लाहिल कज़िब, अल्लाह ते कूड़ था मड़नि, हणनि वथा कूड़ अल्लाह ते। त अल्लाह ताला हिन जा नाला ईअं रखिया आहिनि। अल्लाह ताला ईअं चयो आहे त जेका ॾाची मुसलसल 10 तोलियूं मादियूं ॼणे, उनखे बि बुतनि जे नाले ते कयो। अल्लाह ताला चवे त अल्लाह जे नाले ते थी वञनि न, बुतनि जे नाले ते कीअं? कूड़ घड़ींदा। या जेको नर वरी 10 नर मुसलसल हुनजे लाइण खां पोइ मिलिया हुजनि, हुनजा 10 नसुल हलंदड़ हुजनि ऐं उहो पाण बि जहिड़ो हुजे, हलंदड़ हुजे, वॾ कप में खपी किथे जान न छुटी हुजे हुनजी, त उनखे बि ख़ुदा जे बुतनि जे नाले ते कंदा। वरी खीर बि सॼा जानवर बि बुतनि जे नाले ते। अल्लाह से फरमायो कोई बहीरा जानवर असांजो कोन्हे, कोई साहिब कोन्हे, कोई वसीला कोन्हे, कोई हाम कोन्हे। ये काफ़िर कूड़ था हणनि अल्लाह ताला ते। अक्सरुहुम ला याक़िलून, अक्सर त अहिड़ा आहिनि बेअक़ुल जिन खे अक़ुल ई कोन्हे। अल्लाह ताला जेकॾहिं चवंदो आहे त हीअ अल्लाह जे नाले ते शइ कयो, त उहा शइ अल्लाह ताला खे पाण खे कोन खपंदी आहे। अल्लाह ताला वरी उहा फरमाईंदो आहे मिस्कीननि खे ॾियो, मोहताजनि फ़क़ीरनि खे ॾियो, बेवा औरतुनि खे ॾियो, यतीमनि खे ॾियो, सफ़ा जेके लाचार हुजनि, माज़ूर हुजनि, अंधड़ा मंझड़ा टुंडड़ा हुजनि, उन्हनि खे ॾियो, उन्हनि जे नाले ते कयो, त जीअं ग़रीबनि जो फ़ाइदो थिए। अल्लाह ताला त हिन शयुनि खां पाक आहे जो पाण वठे, अल्लाह ताला खे त कमु कोन ईंदो। पर अल्लाह से फरमायो अक्सरुहुम ला याक़िलून, अक्सर हिननि मां इहे बेअक़ुल आहिनि, अक़ुल ई कोन अथनि। ख़ुदा जे मथां अल्लाह ताला जे तरफ़ कूड़ हणी करे चवनि था त इहो अल्लाह ताला जो हुकुम आहे, वॾा बेअक़ुल आहिनि। वरी ॿी आयत में अल्लाह से फरमायो वइज़ा क़ील लहुम तालऊ, जॾहिं हिननि खे चयो थो वञे त भला तव्हां अल्लाह जे हुकुम ते हलो था न, थोरे वक़्त जे लाइ तव्हांजी ॻाल्हि खे जेकॾहिं वठूं त अल्लाह ताला तव्हांखे चयो आहे त इहे जानवर बुतनि जे नाले ते कयो, त पोइ अचो भला अल्लाह ताला जे आकाम जे तरफ़ अचो, भला सुरी अचो। अल्लाह ताला क़ुर नाज़िल कयो आहे
संदसि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मौजूद आहे, रसूल ख़ुदा जो उहो बि मौजूद आहे। हथो भला क़ुर ॾे रसूल ॾे अचो त हलूं भला हुतां सिखूं हली त अलाह ताला छा थो चए। पोइ छा चवंदा, क़ालू हस्बुना मा वजदना अलैहि आबाना, असांजे लाइ उहो अबेॾा ॾियारो तरीक़ो काफ़ी आहे, बसि असां उन ते ई हलंदासीं। वरी उन ते जवाबु आयो, चलो ठीकु आहे, अबेॾा ॾियारो तरीक़ो क़ुर हदीस सां भेटूं जे सही आहे त पोइ त भलो, पर जे हुननि जो हिदायत वारो रस्तो ई न हुजे ऐं हू पाण ई अणॼाण हुजनि जाहिल ऐं हुननि जो इब्तिदा खां तरीक़ो ई ग़लति हुजे, गैर शरई गैर इस्लामी ऐं हिदायत ते बि न हुजनि, त बि तव्हां अबेॾा वारे तरीक़े ते वेंदव? वाह जो अकुल आहे तव्हां वटि। तॾहिं अलाह ताला पहिरियां ई फरमाए छॾियो त वाक्सरुम ला याक़िलून, अक्सर इहे बेअकुल आहिनि, सम्झनि ई कोन था। हाणे हिननि ॿिनि आयतुनि में उन जाहिलियत वारे बुतनि जे नाले ते जानवर करण वारी जेका रस्म हुई, अलाह ताला उनखे बयानु फरमायो त इहे असांजे तरफ़ खां मनसूब न कनि, असां कोन कया आहिनि। हाणे गहरी नज़र सां ॾिसो वञे थो त सम्झ में अचे थो त अक्सरियत दुनिया जे अंदरि माण्हू पंहिंजे अबे ॾाॾे वारे तरीक़े ते आहिनि। सच इहो आहे, जेके इब्तिदा खां ई कंहिं ग़लति अक़ीदे ते ज़िंदगी गुज़ारनि था वॾड़ा, त पोइ पोयां बि पंहिंजे अबे ॾाॾे वारो तरीक़ो ई वठनि था। इहे आयतूं क़ुर पाक जूं सेखारनि थियूं त अबो ॾाॾो पाण ई पंहिंजे अक़ीदे खे चङी तरह जांच पड़ताल करे सुधारे वञे, छो त पोयों नसुल उन जे तरीक़े ते हलंदो, पाण सुधरी वञे त पोयां ऑटोमेटिक उन जे तरीक़े ते हलंदा। पाण हिदायत वारे रस्ते खे चंबड़े, पोयों नसुल पाण उतो उनखे चंबड़ंदो। पर पाण गुमराह हुजे ऐं पाण बद फेली कंदड़ हुजे, बद अख़लाक़ी कंदड़ हुजे, पाण दीन जो मुखालिफ़ ऐं मुनकिर हुजे, पोइ उमेद रखे त मुंहिंजो औलाद वरी सुधरंदो, ऐं पाण कोन सुधरी औलाद तुंहिंजो छा सुधरंदो। अलाह ताला हिननि आयतुनि जे अंदरि फरमाए थो त जेकॾहिं न तव्हांजा अबा ॾाॾा ग़लति तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारे बि विया, त बि तव्हां उन्हनि वांगुरु अंधाणो मोगा बोड़ा न थियो। तव्हां क़ुर हदीस खे सिखो पढ़ो, तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ खे संवारियो, हिदायत वारो रस्तो ॻोल्हियो, हिदायत तव्हांखे मिलंदी, अलाह ताला नसीब कंदो। पंहिंजो अक़ीदो संवारियो, पंहिंजा अमल संवारियो, पैगंबर अलैहि सलाम जो तरीक़ो अपनायो, क़ुर पाक जे तालीम खे चंबड़ो, सहाबा किराम जे तिर्ज़ अमल खे चंबड़ो, हुज़ूर सलाम जो तरीक़ो अपनायो, पंहिंजी ज़िंदगी संवारियो। अबे ॾाॾे जे कॾहिं न हलो, हा अबो ॾाॾो जेकॾहिं दीनदार हुजे पोइ त भलो आहे, पोइ त बहितर आहे। पर जेकॾहिं अबो ॾाॾो तव्हांजो जांच पड़ताल करण खां पोइ बेदीन थो सम्झ में अचे, त पोइ तव्हां हर भरो अबे ॾाॾे जे कॾहिं लॻी करे उन्हनि मशरकनि वांगुरु पंहिंजो दुनिया जो सॼो चरखो, दुनिया जी सॼी ज़िंदगी बर्बाद न कजो, आख़िरत बि बर्बाद न कजो। हालांकि दुनिया जे अंदरि इहो बि हुकुम आहे त नंढा जेके आहिनि उहे वॾनि जे चयो ते हलनि, पर वॾो जे पाण ई बिगड़ियल हुजे त नंढा पोइ बि ओड़े वॾे जे चए ते हलनि। चलो इहो बि हुकुम आहे त बाबा जेके अणपढ़िया आहिनि उहे पढ़ियलनि जे मशवरे सां ज़िंदगी गुज़ारनि, पर पढ़ियल पाण ई जेकॾहिं कढ़ियल न हुजे त, इहो पढ़ियल कढ़ियल न हुजे, बिगड़ियल हुजे त, या पढ़ियो ई अहिड़ो ग़लति तिर्ज़ ते आहे त पोइ, ऐं इहो बि हुकुम आहे दुनिया में त जाहिल जेके आहिनि वीचारा उहे उलमा जे मशवरे सां हलनि, आलिम पाण ई जेकॾहिं भिटकियल हुजनि त हीअ आयतूं सेखारनि थियूं त इहा ॻाल्हि पंहिंजे जॻह ते सही आहे त नंढो वॾे जे चवण ते हले, ऐं जेको आहे आम माण्हू आलिम पढ़ियल जे चवण ते हले, जाहिल आलिम जे चवण ते हले। ऐं ईअं घर जा नंढा जेके फ़र्द आहिनि भाती, उहे पंहिंजे वॾे जे चवण में हुजनि, पर इहे वॾा जेके आहिनि इहा आयत सेखारे थी त वॾा पंहिंजो पाण खे संवारे वञनि, न त नओं नसुल सॼो तबाह थींदो। पर जे वॾा पाण खे न बि था संवारनि, सम्झनि था त असां सही आहियूं, अहिड़े पुरफ़तुन दौर में अक़ीदो असांजो जेकॾहिं भला ख़राबु आहे त माण्हुनि वांगुरु लुचा लोथर त न आहियूं न, असां अहिड़ा बि सही आहियूं, नथी उन्हनि खे हिदायत सम्झ में अचे त पोयों नसुल जेको आहे ज़रूरु पंहिंजे अबे ॾाॾे वारे किरदार ते नज़र रखी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। ईअं न हुजे त हू बि ईअं अंधनि वांगुरु चई विया त असां पोइ बि सही आहियूं। जीअं हिकिड़ो माण्हू चोर आहे, ॿिए चोर खे थो चए वञ भेण एॾो ज़ुल्म, त हू थो चएसि पाण त साईं वॾो नेक आहे, त चए थो पोइ बि तोखां घटि आयो त हिकु जहिड़ा न, हो खणी वॾो चोर वरी घटि चोर। हिकिड़ो पाण शराबी आहे,
बेशराबीअ खे त चए त कुझु राम कर त उहो चएसि त पाण त सफ़ा पाक पहुती आहे त चएसि थो पोइ बि मां कॾहिं कॾहिं पवंदो आहियां, तूं रोज़ मोकारो थो करीं, आयो त ॿई हिकु जहिड़ा न। क़ुर पाक जी इहा आयत सेखारे थी त जेकॾहिं तव्हां पंहिंजे वॾनि जे इन हालत ते राज़ी रहियो न त पोइ खोड़ सारा गुमराह थींदा, अकुल खां महरूम थींदा। तंहिंजे करे पंहिंजो पाण खे संवारियो। ग़लति ग़लति आहे, पोइ थोरो हुजे या घणो हुजे, दीन जो मुखालिफ़ थोरो हुजे या घणो हुजे, मुखालिफ़ मुखालिफ़ आहे, बसि मुनकिर मुनकिर आहे। दीन जो इनकार, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे रिसालत जो इनकार, अल्लाह ताला जे तौहीद जो इनकार, मलाइकनि जो इनकार, क़ुर पाक जे आयतुनि जो इनकार, हदीस पाक जो इनकार, मुनकिर मुनकिर आहे। पोइ थोरो कंहिं मसइले जो इनकार करे या मुकमल दीन जो इनकार करे, मुनकिर मुनकिर आहे, बसि मुनकिर जे मथां ख़ुदा जी लानत आहे। ऐं मुनकिर खे ख़ुदा तबारक व तआला काफ़िर थो चए, जीअं फरमायूं वलाकिन्नल लज़ीना कफ़रू यफ्तरूना अलल्लाहिल कज़िब। लेकिन इहे काफ़िर अल्लाह ताला ते कूड़ था हणनि। अल्लाह ताला ईअं कोन थो चाहे त असांजे नाले ते जानवर करे ऐं छॾे ॾियो। असांजे नाले ते जेके जानवर थींदा उहे असां क़ुर पाक में हुकुम कयो आहे त क़ुर्बानी कयो अल्लाह जे नाले ते, पोइ ग़रीबनि मिसकिननि में गोश्त विरायो, पाण बि खाओ, दोस्तनि यारनि खे बि खारायो ऐं मिसकिननि मोहताजनि खे बि खारायो। ईअं वरी लिस्साइल वल महरूम चई करे फरमायो वियो त तव्हां जेकॾहिं अमीर आहियो, तव्हांजे हथ में काफ़ी सारो अल्लाह ताला जे महिरबानी ऐं फज़ल सां माल आयो आहे, त पोइ तव्हां महरूम ऐं बेपहुच जेके आहिनि, अबोज वीचारा साजड़ा, उन्हनि जो हिसो सम्झो पंहिंजे माल में उन्हनि खे ॾींदा कयो। त अल्लाह ताला जेका तालीम ॾिनी आहे उहो मिसकिननि ऐं मोहताजनि जो हक़ रखण जे लाइ ॾिनी आहे। वरी ईअं बि फरमाई मंज़ल लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना, तरग़ीब ॾिनई त कंहिं बाने खे तव्हां ॾींदव अल्लाह जे नाले ते सदको करे, पर ॼण त इहो तव्हां मूंखे कर्ज़ ॾिनो, मां तव्हांखे मोटाए ॾींदुसि। अहिड़े तरह सां अल्लाह ताला तालीम ॾिनी आहे। बाक़ी जानवरनि में इहे नाला बहीर साहिब वसील रखणु, हाम रखणु, अल्लाह ताला फरमाए त असांजो शिआर कोन्हे, इहे मुनकिरनि ऐं काफ़िरनि जो आहे। ऐं अबे ॾाॾे वारे तरीक़े ते बि अखियूं ॿूटे नालो, उन तरीक़े खे चङी तरह जाचे ॾिसो, जेकॾहिं सही हुया त पोइ ठीकु आहे, क़ुर हदीस सां भेटे ॾिसो। जेकॾहिं अबे ॾाॾे वारो तरीक़ो क़ुर हदीस सां मैच थो थिए त पोइ त बहितर, उन तरीक़े ते अपनायो, उन तरीक़े ते हलो। पर जेकॾहिं हुनजे मुखालिफ़त में आहे त पोइ पंहिंजी ज़िंदगी संभालियो, हू पंहिंजो हिसाब पाण ॾींदा, तव्हां पंहिंजो हिसाब पाण ॾींदव। ला मां कसबत अलैहा मक्तसबत, जेको जेका ज़िंदगी गुज़ारींदो उहो पंहिंजे कए जी सज़ा पाण भोॻींदो। चङा अमल हूंदसि त बदिले में बि चङायूं मिलंदसि, जेकॾहिं बुरा हूंदसि त बदिले में बि बुरायूं ऐं सज़ाऊं मिलंदसि। अल्लाह ताला तव्हां असांखे बुराइनि खां बचाए, चङाइनि में उलमा इकराम जी सालिहनि जी सोबत नसीब फरमाए, हुज़ूर सलातो वसलाम जन जी सुन्नत ते अमल नसीब फरमाए, सहाबा किराम जो तरीक़ेकार नसीब फरमाए ऐं आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।